मां सलाउद्दीन नवानी सिरिया सिंधी थाट्स बेसिक इंग्लिश ग्रामर जो कोर्स है जारी। अज असांजो जो क्लास या लेक्चर नंबर है 34 34th वन असांजो लेक्चर है। अज जे वीडियो लेक्चर के अंदर असां पढ़ंदासीं फ्यूचर इंडेफिनेट सिंपल या फ्यूचर टेंस। असां प्रेजेंट सिंपल पास्ट सिंपल भी पढ़ी वियासीं। हाणे असां डिस्कस करण वञूं पिया फ्यूचर सिंपल के। हाणे जंहिंजो प्रेजेंट पास्ट क्लियर आ तो वो सागो ही थीम असां खणी ईंदासीं, सिर्फ फ्यूचर की गाल कंदासीं। मिसाल कीअं चे तो अ वर्ब which suggests that an action will take place in the forthcoming time is called, हिते तां जे लाइ मां छाजे करे ख़्याल रखंदा त फ्यूचर टेंस चयो, सिंपल टेंस फ्यूचर सिंपल टेंस चयो या फ्यूचर इंडेफिनेट टेंस चयो, जेको भी ते नालो तव्हां रखो इहो उन जी डेफिनेशन आहे। यानी कोई भी कम ईंदड़ वक्त में, मिसाल मां मानी खावां थो तो प्रेजेंट सिंपल टेंस आ, मां मानी खाधी तो इहो छा थी वियो पास्ट सिंपल टेंस, मां मानी खाईंदुसि त हाणे इहो छा थी वियो असांजो फ्यूचर सिंपल टेंस। यानी कोई भी कम मां ईंदड़ वक्त में कंदुमि, फोर्थ कमिंग टाइम में कंदुमि त असां उनखे जेको आहे छा था चऊं फ्यूचर सिंपल टेंस या फ्यूचर इंडेफिनेट टेंस। हिन जो हेल्पिंग वर्ब विल ऐं शल आहे। हिन शल जे लाइ मां तव्हांखे पहिरियों भी इल्तमास कयो त ज़्यादातर इस्तेमालु घटि थो थिए, ओल्ड इंग्लिश में कंदा हुया या किथे किथे लिखनि भी था किताबनि में, पर सभिनि सां हाणे मोस्टली मॉडर्न में विल ई थो इस्तेमालु थिए। हाणे शल कंहिंसां लॻंदो आहे यादि रखी छॾियो, को आय सां ऐं ॿियो वीह सां, इन्हनि ॿिनि सां शल लॻंदो आहे। अगरि इस्तेमालु थिए थो त, न त ज़्यादातर ऐं तव्हां सिंपली पाण बि विल इस्तेमालु कयो, इट डज़ंट मैटर, तमामु सिंपल आहे त असां विल जो इस्तेमालु कयूं जेको आम तवातुर में थिए थो, ऐं ॿियो शल जो। ऐं ही कुझु जेके शयूं हूंदियूं आहिनि न, असांजो हिननि टेंसनि खे पढ़ण जो मतिलबु छा आहे, हिन जो मतिलबु असांजो जस्ट इहो हूंदो आहे त असां जुमलनि जी ट्रांसलेशन करे सघूं, असां शयुनि खे पाण ट्रांसलेट करे सघूं, पढ़ी सघूं। ट्रांसलेशन मतिलबु कोई भी अगरि पैसेज लिखियलु आहे त हुनजी सिंधी कयूं, या सिंधी पैसेज आहे त हुनजी अंग्रेज़ी असां करे सघूं। यानी इन जे लाइ असां ही टेंसिस पढ़ूं था त कंहिं बि ज़माने खे असां ज़ाहिर करे सघूं। अच्छा, हिन में वर्ब जी फर्स्ट फॉर्म लॻंदी आहे, ठीकु। अचो हिन जो जुमला त टाइम विल चेंज यू कंप्लीटली, तोखे वक़्तु मुकमल तरह सां बदिलाए छॾींदो। हाणे हिन विल छा कयो, हिकु त फ्यूचर खे इंडिकेट कये, ऐं जेको हिते वर्ब इस्तेमालु थियल आहे इहो बि ॾिसो फर्स्ट फॉर्म आहे। चेंज जो सेकंड फॉर्म छा आहे चेंज्ड, थर्ड फॉर्म छा आहे चेंज्ड, त असां हिन में इस्तेमालु छा कयो आहे फर्स्ट फॉर्म इस्तेमालु कयो आहे। ठीकु आहे, पहिरीं सूरत वर्ब जी इस्तेमालु कई आहे असां, जंहिंमें असां हिकिड़ो जुमिलो बि ॾिठोसीं। ॿियो नंबर आहे मारिया विल प्ले दिस रोल। ही जेको किरदारु आहे इहो मारिया अदा कंदी। ॼाणे न को फिल्मुनि में किरदारु हूंदो आहे, हिकिड़ो रोल हूंदो आहे त उहो केरु अदा कंदो, या कॾहिं कॾहिं कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि त बाबा कोई हिनखे केरु रोल अदा कंदो हिन ॻाल्हियुनि खे सिधो करण लाइ, ठाहिण जे लाइ, त उन लाइ चए थो त मारिया विल प्ले। ऐं तमामु जीअं नालो आहे न सिंपल टेंस, ईअं ई सिंपल आहे त असां हिन में फर्स्ट फॉर्म वर्ब ऐं ॿियो विल इस्तेमालु कयूं। अच्छा, दे विल कॉल यू सून, उहे थोरी जल्द ई कॉल कंदा, ठीकु। उन खां पोइ आहे असलम विल सिंग दिस सॉन्ग, असलम ही गानो ॻाईंदो, काई शाइरी लिखियल आहे हुनजे लाइ चवंदा त असलम विल सिंग दिस सॉन्ग। हाणे जॾहिं असां हिन खे सम्झी वियासीं, वर्ब खे सम्झी वियासीं, हेल्पिंग वर्ब खे सम्झी वियासीं, त ॿियो असांजो कहिड़ो कमु हूंदो आहे त असां हिननि जुमलनि जो हाकारी ऐं नाकारी कयूं। हाणे हाकारी नाकारी छा आहे, लेट सपोज असां हिन खे खणूं था त, छो त ॾिसो हिन जो हेल्पिंग वर्ब साॻियो ई आहे न, हिकु ई आहे न, हिन में का डू डज़ ऐं डिड कोन्हे का। सो ईअं ई थींदो त असलम नाकारी करण लाइ कंदासीं असलम विल नॉट सिंग दिस सॉन्ग, असलम ही गानो न ॻाईंदो। तमामु सवलो आहे, सिर्फ़ु विल खां पोइ तव्हां नॉट लॻाईंदो। हेल्पिंग वर्ब अॻियां खणी ईंदा आहियूं कंहिं महिल जॾहिं असां हिनखे इंटेरोगेटिव कंदा आहियूं, सवाली कंदा आहियूं, त हिन सवाली खे अॻियां खणी अचण लाइ छा कंदासीं विल असलम सिंग दिस सॉन्ग। छा असलम ही गानो ॻाईंदो। हाणे सवाली नाकारी करण लाइ छा विल असलम नॉट सिंग दिस सॉन्ग। अच्छा, सवाल जी निशानी। हाणे आख़िरी कहिड़ो आहे एम्फेटिक। हिन में ॾिसो जा डू डज़ ऐं डिड न आहे, त हिन में एम्फेटिक छा सां कंदासीं असां रियली असां। मिसाल असलम विल रियली सिंग दिस सॉन्ग।
असम सचपच ही गानो ॻाईंदो। सवाली नाकारी बि थी विया। हाणे असां छा कंदासीं, इन जा कुझु मिसाली जुमिला पढ़ंदासीं त जीअं असां हिनखे सम्झी सघूं त हे कहिड़े कहिड़े सिनेरियो में इस्तेमालु थिए थो। हाणे असां मॉडल सेंटेंसिस आहिनि असांजे साम्हूं, असां हिनजी ट्रांसलेशन बि कंदासीं, हिननि खे पढ़ंदासीं, कोशिशि कंदासीं अगरि के बि स्ट्रक्चर, के बि असांखे वर्ड्स नवां मिलनि था त असां नोट कयूं। हाणे पहिरियों नंबर आहे फ्रीडम फाइटर्स विल स्ट्रगल फॉर फ्रीडम। आज़ादीअ जा मुजाहिद आज़ादीअ जे लाइ जिदोजहद कंदा, काविश कंदा। सो असां हिन जी ट्रांसलेशन इहा थींदी। ॿियो, वी विल सर्टेनली टेक पार्ट इन द ड्रामा। असां बिल्कुलु यकीनन इन ड्रामे में हिसो वठंदासीं। ठीकु आहे, सर्टेनली माना यकीनन या बिल्कुलु। टियों, नो बॉडी विल स्टील विक्ट्री। कोई बि तव्हांजी कामयाबी नथो चोराए सघे, तव्हांजी जेको आहे फतह जेको आहे नथो चोराए सघे। हाणे स्टील खे, अच्छा, नो बॉडी बि समवन जो कमु कंदो आहे, माना कोई बि न। हाणे त कंहिंजो नालो नथा खणूं, बसि असां चऊं न कोई बि न, नो बॉडी। चौथों नंबर आहे द जज विल रिलीज द अक्यूज्ड इन ऑन बेल। चए थो जज मुजरिम खे ज़मानत ते छॾे ॾींदो। ठीकु आहे, हुनखे छा कंदो, विल रिलीज यानी छॾे ॾींदो। पंजो नंबर आहे द पेशेंट विल रिकवर विद इन 2 days। मरीज़ 2 ॾींहंनि में रिकवर थी वेंदो, सिहतयाब थी वेंदो या चढ़ी पवंदो जंहिंखे चवंदा आहिनि। ठीकु आहे, त पंजो। छहों नंबर आहे द प्राइम मिनिस्टर विल शेक हैंड्स विथ विनर्स। वज़ीर आज़म फातिहनि सां या खटण वारनि सां हैंड शेक कंदो, हथ मिलाईंदो। सतों नंबर आहे द ट्री विल बियर मैंगोज़। यानी ही जेको वण आहे इहो अंब झलींदो, यानी अंब हिन ते फुटी सघनि था, इहो झले वेंदो। 8 नंबर आहे द सेंटर विल रीओपन ऑन 10th मई। ही जेको सेंटर आहे ॿीहर खुलंदो 9 मई ते। 9 नंबर आहे द रिच एंड पुअर विल ऑल डाई। ग़रीब ऐं अमीर सभु मरंदा। 10 नंबर आहे गॉड विल ब्लेस यू ऑल। ही तव्हां सभिनि जे लाइ दुआ आहे त ख़ुदा ताला तव्हां सभिनि ते पंहिंजो करम ऐं रहम कंदो। ही जेके हुया कुझु मॉडल सेंटेंसिस हुया, मिसाली जुमिला हुया जेके हिन जे अंदरि कयासीं। हाणे हिकिड़ी नंढड़ी पॉइंट आहे जेका मां चवां थो त तव्हां जेके ज़रूरु रखां, तव्हां उहा बि नोट कंदो पंहिंजे कॉपियुनि ते। अच्छा, हीअ स्टार पॉइंट आहे हिन जे अंदरि, या तव्हां नोट कंदो पंहिंजी कॉपीज़ में, त गोइंग टू इज़ यूज़ टू शो एन इंटेंशन और पॉसिबिलिटीज़ ऑफ एन एक्शन टू हैपन इन फ्यूचर टाइम। चए थो गोइंग टू बि असां इस्तेमालु कंदा आहियूं काई बि हिकिड़ी मुमकिनात, कोई बि कमु ज़ाहिर करण लाइ जेको फ्यूचर वक़्तु माना ईंदड़ वक़्त में हुजे। यादि रखी छॾियो, पर गोइंग उन महिल इस्तेमालु कंदासीं जॾहिं काई बि शइ माना थी न आहे, या त सफ़ा थियण वारी आहे या जल्दी थींदी। इहा ॻाल्हि ज़हन में रखंदव। माना गोइंग टू इस्तेमालु कंदा आहियूं असां, पर छा जे लाइ, फ्यूचर जे लाइ इस्तेमालु कंदा आहियूं। पर कहिड़ो फ्यूचर जेको या त सफ़ा बसि थियण वारो हुजे या बसि जल्दी थींदो। इन जो मिसाल आहे वी आर गोइंग टू हायर वीडियो एडिटर। असां छा पिया करणु वञूं, वीडियो एडिटर हायर करणु पिया वञूं, रखणु पिया वञूं, यानी सफ़ा नियर आहे। माना असां मतिलबु अनाउंस कयो आहे त बसि असांखे रखिणो आहे। हिन जो हो कीअं थींदो, वी विल हायर वीडियो एडिटर। माना हूअं हिन जो फ्यूचर आहे न, पर असां हिन गोइंग टू खे माना मेंशन करे असां छा था ज़ाहिर करणु चाहियूं। ठीकु आहे, मिसाल आई एम गोइंग टू कॉल योर फादर। मां तव्हांजे वालिद साहिब ॾे कॉल करणु पियो वञा, यानी मां कई न आहे, मां हिकिड़े ॿार खे हिकिड़ो मतिलबु हुनखे चवां थो ॿुधाइण जे लाइ, दड़को ॾियण जे लाइ, त आई एम गोइंग टू कॉल यूअर फादर। ठीकु आहे, त मां तुंहिंजे पीउ ॾे कॉल करण वारो आहियां। हाणे सम्झी वियो तव्हां त इन कंडीशन में कॉल त कई न आहे, मां ॻाल्हि त फ्यूचर जी थो कयां, त हीअं चवनि आई विल कॉल, हा ठीकु आहे कॉल कंदो, पर मां गोइंग टू माना बसि कयां थो हाणे। अच्छा, सलीम इज़ गोइंग टू विज़िट द ज़ू। माना ही बिल्कुलु हाणे हिन चिड़ियाघर जी सैर करण वारो आहे, त अगरि हूअं कयूं त हिन सॼे खे कटे कंदासीं विल फ्यूचर, यानी ॻाल्हि इहा फ्यूचर जी आहे, पर या नियर आहे या इमीडिएट आहे। यानी ॿ शयूं, या त का ॻाल्हि वेझी हुजे या सफ़ा तकड़ी हुजे, सफ़ा तकड़ी। द ड्रामा इज़ गोइंग टू स्टार्ट, यानी कोई मतिलबु शुरू थो थिए, टाइटल हलनि था, ड्रामा इज़ गोइंग टू स्टार्ट, माना बसि हाणे ड्रामो हलण वारो आहे, त असां हिन सॼे खे ख़तमु करे असां छा रखंदासीं, विल बि लॻाए सघूं था। पर इहो पॉइंट हिन फ्यूचर खे ई मेंशन कंदी आहे। असां लर्निंग मूड में आहियूं त इहा बि शइ असांजे इल्म में हुजणु घुरिजे। हाणे तव्हांजे साम्हूं सिंधीअ में कुझु जुमिला आहिनि, होमवर्क कंदो ऐं उनजी वोकेबलरी आहे वीडियो पास करे उहे सेंटेंसिस लिखो ऐं उन वोकेबलरी जी मदद सां उनजी ट्रांसलेशन कयो, उनजो कन्वर्जन कयो, सवाली नाकारीअ में प्रैक्टिस कयो। इंशाल्लाह वरी मिलंदासीं नई क्लास में, तेसिताईं गॾिजो सिंधी थॉट्स सां। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।